दोस्तों ही बिल्कुल सस्तो पिज़्ज़ा है, लार्ज पिज़्ज़ा। मुझो इन ते जेको ख़र्चो आयो आहे उहो आहे 100 रुपयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इमरान चंडू ऐं नए ब्लॉग सां गॾु। दोस्तों अॼु असां हिकु रेसिपी ठाही आहे, मतिलबु हिकिड़ी सस्ती रेसिपी ठाही आहे ऐं जेका तमामु घणी महांगी असांखे मिलंदी आहे। पिज़्ज़ा असां ठाहियो आहे पाण। ऐं सस्तो पिज़्ज़ा कीअं ठहंदो आहे इहो मां पाण कंहिं जॻह ते ॾिठोमि ऐं हाणे वरी अॼु पाण मां उनखे तयारु कयो आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो ऐं शेयर ज़रूरु कजो। सस्तो पिज़्ज़ा आहे, थी थो सघे तव्हांखे बि इहो ठाहिणु कमु अचे, सिखी वञिजो तव्हां ऐं पंहिंजी वाइफ जो हथु मंडराइजो, ठीकु आहे। ऐं चुचू मुंहिंजो अॼु रड़ी थो करे मथे अची वेठो आहे। काॾे चुचू? हे चुचू अॼु इलाही ख़ुशि आहे। हा चुचू दोस्त, कहिड़ा हाल थी? कहिड़ा हाल थी दोस्त? ख़ुशि आहे? उस आई अथई भला? उस आहे, ॾिस उस ते ख़ुशि थींदो आहे न? हा, उस ते ख़ुशि थींदो आहे। हलिया भला तूं हिते ई वेह। दोस्तो हिन काठी ॾिसी छॾी आहे, बसि काठी ते बसि पे टुकींदो रहंदो आहे। काठी खे मथां एसी लॻल अथसि, एसी बसि हलंदी आहे त वॾो ख़ुशि थी वेंदो आहे। त दोस्तो हिन रेसिपी खे मिस न कजो, एंड ताईं ॾिसिजो, बिल्कुलु सस्ती डिश आहे, ठीकु। दोस्तो हिन डिश जे लाइ सभ खां पहिरियों खीरो, गाजर, टमाटर ऐं शिमला मिर्च जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं असां उन्हनि खे वरी कटे जंहिं महिल हीअं ठाहींदा आहियूं त पोइ वरी असां इन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। हींअर मूं जे साम्हूं ॾिसो त आहे दाल पई आहे, जेका राति बची पई फ्रिज में रखी ऐं सॼा पेस्ट कया आहिनि। मैदो पियो आहे ऐं हे अधु पा चिकन आहे, अंडो आहे ऐं बाक़ी जेके हुन में पवंदा आहिनि केचप वग़ैरह या मथां जेको हो पवंदो आहे, बहरहाल उहे शयूं। बहरहाल ही सभु उहे शयूं जेके घर में हूंदियूं आहिनि, लूणु मिर्च पाणी, इहे ई उहे साॻियूं आहिनि। दोस्तो सभ खां पहिरियों असां हीअ दाल हिन देगिड़ी में विझंदासीं। हे उहा ई दाल जेका फ्रिज में राति पई, सॼी दाल हिन में विधीसीं। हाणे असां इन खे वरी डंडे सां घोटींदासीं। डंडो काॾे वियो? डंडे सां घोटींदासीं। इलाही माण्हुनि वटि जेकॾहिं ग्राइंडर आहे त उन में पीसबो आहे, इलाही सुठो थींदो आहे उन में, पर असां हिन में था कयूं। माना ग़रीबनि जे लाइ डिश आहे। हाणे पिसजी वियो आहे। असां हिन में विझूं था हे मैदो। जेतिरो तव्हां पिज़्ज़ा, मूंखे त हिकिड़ो ठाहिणो आहे सम्झो, मां हिन में तक़रीबन अधु पा जेतिरो विधो आहे ऐं अधु पा सम्झो दाल आहे। पा जो हिकिड़ो पिज़्ज़ा ठहे पियो। ऐं पाणी विझंदासीं, हिन खे एतिरो पतरो कंदासीं जीअं मतिलबु जीअं चिल्लो ठहंदो आहे मानी जो, एतिरो पतरो थी वञे। असां हिन खे सही तरीक़े सां घुमाईंदासीं। हाणे हे ॾिसो बिल्कुलु सही थी चुको आहे। हिन में हिकिड़ो अंडो विझंदासीं, आनो मिलायोसीं, वरी आने खे पेस्ट कंदासीं। आने सां गॾु अच्छा लूणु थोरो विझंदासीं जीअं नमकीन थिए थोरो पिज़्ज़ा। थोरा मिर्च बि विझंदासीं, हे थोरा मिर्च बि विझंदासीं। हाणे वरी हिननि खे असां मिलाईंदासीं, ग्राइंड कंदासीं। पर इहे शयूं तव्हां ग्राइंडर जेकॾहिं तव्हां वटि उन में विझी बि तव्हां करे सघो था। अच्छा, सभ खां पहिरियों हे असां बाहि ते रखियोसीं, हिन खे गरम कयोसीं, हुन में थोरो तेल विधोसीं, थोरो तेल, एतिरो वधीक न, ठीकु आहे। सभ खां पहिरियों असां ठाहींदासीं जेको असां सॼो हे मवादु ठाहियो आहे, चिकन खे असां सभ खां पहिरियां छा कंदासीं? फ्राए कंदासीं। चिकन फ्राए कंदासीं। हे ॾिसो था तव्हां, तेल में विधोसीं। हाणे हिन खे सही तरीक़े सां असां थोरो फ्राए कंदासीं जेसि ताईं हे ब्राउन थिए। चिकन मां अधु पाव थी दोस्तो। ऐं हाणे फ्राई थी चुकी आहे। इन में तक़रीबन हाणे असां थोरो लूणु बि विधोसीं ऐं हे थोरो पाणी विझी वरी असां हिन खे ढकींदासीं ताकी हे चिकन अञा ॻरे, पाणी में थोरी ॻरे मिलाए। हाणे असां हिन खे ढक ॾिनोसीं। हाणे हे न थोरे पाणी में ॻरी वेंदी। हाणे हे ॾिसो पाणी सुकी वियो आहे। हिन में असां थोरो मसालो जेके नेशनल जा मिलंदा आहिनि न मसाला, कोरमा मसाला वग़ैरह, उहो थोरो विझंदासीं ताकी हिन जी स्मेल ख़तमु थी वञे। हिन में हल्दी बि हूंदी आहे, थूम हूंदी आहे, अदरक हूंदी आहे। हाणे हिन जी स्मेल बिल्कुलु ख़तमु थी वई। असां हिन खे बाक़ाइदा फ्राई कयो आहे। ऐं हाणे दोस्तो असां हिन में विझंदासीं पेस्ट टमाटरनि जो। पहिरियों टमाटरनि में हिननि खे असां थोरो ॻारींदासीं ताकी हल थी वञनि टमाटर न त वरी सॼा रहिजी वेंदा आहिनि। हाणे हिन खे थोरी देरि लाइ असां 3 मिंटनि जी आंच ते रखियासीं, हल्की बाहि ते रखियोसीं, हल्की बाहि। हे ॾिसो एतिरी। हाणे ॾिसो हे बाक़ाइदा माना टमाटर बि हिन में पची चुका आहिनि। वाह वाह, ज़बरदस्त थी विया आहे। ॾिसो हाणे टमाटर हिन में मिली चुका आहिनि। हाणे वरी दोस्तो असां हिन खे थोरो बसरु विझंदासीं। थोरो बसरु लाज़मी हूंदो आहे, ज़ाइको सुठो कंदो आहे बसरु बि हिन में असां थोरो पेस्ट कंदासीं ताकी इहो थोरो फ्राई थिए। थोरो तेल विधल आहे छो त हे चिकन सां मिली वियो, टमाटर सां मिली वियो आहे। ऐं हाणे वरी दोस्तो असां हिन में विझंदासीं गाजर, खीरा, शिमला मिर्च, हे सभु विझंदासीं। छो जो हाणे एतिरो न पचाईंदासीं असां हिन खे न। अच्छा, जंहिं महिल हे गाजर, शिमला मिर्च ऐं खीरो विझो त एतिरो न आहे पचाइणो। हाणे ॾिसो हे मिली चुको आहे। हाणे असां हिन में थोरो ज़ाइके जे हिसाब सां हिन में विझंदासीं केचप, जेको पिज़्ज़ा सॉस चइबो आहे। हे पिज़्ज़ा जो ई केचप आहे, एतिरो विझोसीं ताकी हिन में ज़ाइको थी वञे। हाणे हिन खे थोरो वरी पेस्ट कंदासीं।
ताकि टेस्ट थी वञे हिन में। हाणे तयारु आहे तक़रीबन, हे ॾिसो बिल्कुलु रेडी आहे, मिली चुको आहे, हिन में केचप बि मिली चुको आहे, सभु मसाला हिन में गॾु थी विया आहिनि। हाणे लाहींदासीं पाण, हे ॾिसो तयारु आहे। हे असां लाथोसीं हेठि। हाणे असां खणंदासीं वरी तओ रखंदासीं, वरी हिनखे साफ़ु सुथिरो करे थोरो हिन जे मथां वरी तेल आणींदासीं, तेल हणंदासीं ताकी पिज़्ज़ा जेको आहे असांजो चिंबड़ी न वञे। थोरो तेल हयोसीं, बाहि तेज़ आहे इन करे जल्दी गरम थी वियो। हाणे असां पहिरियों स्लाइस, मतिलबु क्लब सैंडविच हिनखे चइबो आहे, स्लाइस पयूं त हा तव्हां इहे बि करे सघो था, मतिलबु ॾिसो हेठां मथां हिनखे ॿोड़े तए ते रखिणो आहे। मां त ॿ थो ठाहियां, हिकिड़ी ॿी हे ॿी आहे, मां ॿी थो ठाहियां, ॿ ठाहियां थो। विच में तोतो बि असांजो कुकिंग करे पियो, हे ॾिसो। अच्छा तेल थोरो पासनि खोलणो आहे ताकी चिंबड़े न, हीअं जीअं मां थोरो न ईअं थोरो तेल हणणो आहे ताकी चिंबड़ी न वञे। तओ गरम आहे दोस्तो, इन जो बि ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे ऐं ॿारनि खे इलाही पसंदि ईंदो आहे। हे ॾिसो हाणे मां हिननि खे उथलाईंदसि, हे मूंखे लॻे थो हे पची वियो आहे हेॾो वारो, हे आराम सां ताकी छंडा ॿाहिरि न अचनि। हे सही आहे, ॾिसो ज़बरदस्त थी वियो आहे, ब्राउन थी वियो आहे, हे बि ब्राउन थी वियो आहे, ॾिसण में एॾा ख़ूबसूरत था लॻनि। अञा त हिननि ते पेस्टिंग थींदी आहे, मतिलबु केचपनि जी हिननि जी पेस्टिंग थींदी आहे। मां थोरा सोक खाईंदो आहियां ऐं मुंहिंजा जेके ॿार आहिनि उहे बि सोक खाईंदा आहिनि, थोरा माना सही पचियल। हाणे ॿई पासा तक़रीबन पची चुका आहे, असां लाथासीं, हे ॿई लाथियूंसीं। हाणे वरी दोस्तो जेको वारो आयो आहे उहो आहे पिज़्ज़ा। थोरो तेल हयोसीं, हे पिज़्ज़ा। अच्छा हिनखे चिले वांगुरु ठाहिणो आहे तव्हांखे, जीअं चिलोट पचाईंदा आहिनि मानी जो, ईअं चिले वांगुरु फैलाइणो आहे गोल। मूं वटि त चमच आहे, चमच सां थो फैलायां ऐं तव्हां बि चमच सां ई फैलाइजो जंहिंसां तव्हांखे ईज़ी लॻे। हाणे हे बिल्कुलु गोल थी वियो आहे, हालांकि मर्दनि खां गोल न थी सघंदो पर मूंखां गोल थी वियो आहे, क़िस्मत आहे। अच्छा कुझु माण्हुनि खां वरी हे मतिलबु उथलंदो न आहे ॿियो पासो, त उन जे लाइ तव्हां हमेशह हिन जा 4 हिसा कंदा कयो। हे ॾिसो दोस्तो हाणे असांजा हे तयारु थी चुका, पिज़्ज़ा मां 4 हिसनि में कयो आहे। हाणे असां हिन जी पेस्टिंग कंदासीं मथां, हे पेस्टिंग कंदासीं जंहिंमें थोरो मुंहिंजो विच तां थोरो सड़ी वियो आहे पर एतिरो न आहे सड़ियो। सॼे पिज़्ज़ा ते असां सॼो हणंदासीं, सॼे पिज़्ज़ा ते सॼो मिक्स कंदासीं। ऐं पंहिंजे घर में ठाहिण सां ईअं थिए थो त मसालो ज़बरदस्त इलाही थो लॻे। ॿाहिरों वारो जेको अचे थो हुन में चिकन घटि हूंदी आहे, मसाला घटि हूंदा आहिनि ऐं तेल अलाए कहिड़ा हूंदा आहिनि। बहरहाल असां घर में ठाहियूं था ऐं सस्तो पिज़्ज़ा। मुंहिंजो हिननि ते ख़र्चु तक़रीबन आयो आहे 200 रुपया, जंहिंमें क्लब सैंडविच 2 ठही विया, हिकिड़ो वॾो लार्ज पिज़्ज़ा ठही वियो आहे। हे केचप बि असां थोरो विधोसीं, हे पिज़्ज़ा जो ई आहे, हे पिज़्ज़ा जो ई केचप आहे ऐं मायोनीज़ सुठो लॻंदो आहे ऐं हुन सां ख़ूबसूरती बि थी वेंदी आहे। हे ॾिसो था तव्हां दोस्तो, मां बि ठाहिणु सिखियो हुउमि, का कुराड़ी आंटी हुई इंडियन, उन ठाहियो, मां उनखे ॾिसी सिखियो आहे। मूंखे बि ईंदो कोन हुयो, मां बि उनखे ॾिसी सिखियो आहे। तव्हां वरी हिनखे ॾिसी सिखिजो। अच्छा घर में ई शयूं पयूं हूंदियूं आहिनि, 100, 150, 200 वधि में चिकन ऐं इहे शयूं ईंदियूं। हे क्लब सैंडविच, हिनखे बि असां थोरो डिज़ाइन कंदासीं। मथां पेस्टिंग कईसीं चिकन जी, हे फ्राई थियल चिकन आहिनि, ॾाढो ज़बरदस्त टेस्टी आहे। हे बि जेका पेस्ट आहे असांजी, मथां वरी असां हिनखे मायोनीज़ हणंदासीं ताकी ॿारनि खे ख़ूबसूरत लॻे। हाणे ईअं थो लॻे ॼण मां होटल तां घुराया आहिनि। सही, हे बि ॾिसो हिनखे हीअं बि कंदासीं, हीअं बि कंदासीं, अञा हुन ते हणंदासीं। हे सही आहे, हाणे सही थी वियो, फस्ट क्लास। थोरो केचप बि हणंदासीं ताकी डिज़ाइन बि थी वञे ऐं थोरो ज़ाइक़ो बि थी वञे। त दोस्तो हे असांजा ॾिसो हे पिज़्ज़ा ऐं क्लब सैंडविच रेडी आहिनि। सस्तो पिज़्ज़ा आहे, सम्झो 200 में 2 ठही विया आहिनि मुंहिंजा। अरे यार बसर जी टेस्ट लाज़मी आहे दोस्तो, मां बसर कटे रखिया, धोई रखिया। हे ॾिसो हाणे हिन जो जेको ज़ाइक़ो थींदो न कमाल जो थींदो। सेट थी वियो असांजो पिज़्ज़ा बि, क्लब सैंडविच बि फस्ट क्लास, बसर जो बि तड़को लॻी वियुसि। हाणे दोस्तो हे ॾिसो असांजो क्लब सैंडविच ऐं पिज़्ज़ा रेडी आहे ऐं साम्हूं मिंसा बि वेठी आहे, वेठी ॾिसे थी। अञा हुनखे क्यू न मिलियो आहे खाइण जो। असांजा 2 शींहं हिन पासे खां बीठल आहिनि पोयां, उहे बि रेडी आहिनि, ईमान ऐं साहिल खाइण जे लाइ। दोस्तो 200 में रुॻी 200 रुपया ख़र्च थियो आहे, बाक़ी शयूं घर जूं मां हिन में यूज़ कयूं आहिनि। 200 में लार्ज पिज़्ज़ा ऐं क्लब सैंडविच अची वई। ईमान ऐं साहिल छो बा न खाईंदे? ओके दोस्तो, जेकॾहिं हिन खाधो त मां तव्हांखे रिकॉर्डिंग में ॾेखारींदुसि, सही आहे? ओके, कोल्ड ड्रिंक बि असां लाइ अची वई आहे।
कोल्ड ड्रिंक किथे आहे कोल्ड ड्रिंक किथे आहे इमान वठी आए काथे रखी अथई हिते रखी अथई काथे छॾ ॾिसां काथे आहे ओ यार अथई कोल्ड ड्रिंक बि अची वई आहे मिन सां हाणे दिलि ख़ुशि थी वियो मिन सां या न जी दोस्तों जेकॾहिं डिश पसंदि आई हुजे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं कमेंट कंदा रहिजो कमेंट मां तव्हांजा लाज़मी पढ़ंदो आहियां ऐं हुनजो रिप्लाई बि ॾींदो आहियां ठीकु आहे दोस्तों इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त नेक्स्ट वाला में पाण गॾु हूंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़ दोस्तों अब दोस्तों नट बुल्ट के जेको सब्सक्राइब कयो शेयर कयो लाइक कयो मां आहियां फज़ीलत बेगम सदको न्याय